वालेकुम नाज़रीन, अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। ठट्टो खां रिपोर्टर लखा ॾिनो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ अलहाज सैयद एजाज़ शाह शिराज़ी जी यादि में झिरक साइड नाइट क्रिकेट टूर्नामेंट में राति 2 क्वार्टर फाइनल मैच थी गुज़रिया। पहिरियों मैच राजू निज़ामाणी बमुक़ाबिला डब्बू शोरो जी टीमनि में थी गुज़रियो, जंहिंमें पहिरीं बैटिंग डब्बू शोरो कंदे मुक़ररु 8 ओवरनि में 1 विकेटनि जे नुक़सान ते 118 रन्सूं ठाहियूं, जंहिंजे जवाब में राजू निज़ामाणी 6 विकेट जे नुक़सान ते 80 रन्सूं ठाहे मैच हाराए टूर्नामेंट मां ॿाहिरि निकिरी वई। डब्बू शोरो जे रांदीगर अफ़ज़ल बहितरीन बैटिंग कंदे 22 बॉलनि ते 47 रन्सूं ठाहे मैन ऑफ द मैच जी ट्रॉफी महिमान ख़ासि वॾेरे रसूल बख़्श पीर खां वसूल कई। जॾहिं त ॿियो मैच झिरक साइड बमुक़ाबिला हाजी ख़ासकेली जे टीमनि में थियो। पहिरीं बैटिंग झिरक साइड क्लब कंदे मुक़ररु 8 ओवरनि में 3 विकेटनि जे नुक़सान ते 141 रन्सूं ठाहियूं, जंहिंजे जवाब में हाजी ख़ासकेली जी टीम 5 विकेटनि जे नुक़सान ते 134 रन्सूं ठाहे मैच हाराए टूर्नामेंट खां ॿाहिरि निकिरी वई। जॾहिं त झिरक साइड जे रांदीगर इनाम बहितरीन बॉलिंग कई, जंहिंखे महिमान ख़ासि साईं हाजी बबर मैन ऑफ द मैच जी ट्रॉफी ॾिनी। टूर्नामेंट में यूसी झिरक ऐं ॿियनि इलाइक़नि खां बशीर बकेरो, गोविंदा कुली, वकार बबर, रमज़ान बबर, माणक फौजी, कासिम बबर, रफ़ीक फौजी, अब्बास बबर, गफ़ार बबर, मुख़्तियार बबर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। अॼु राति क्वार्टर फाइनल जा 2 मैच थींदा। पहिरियों मैच राजू सोंडा बमुक़ाबिला खोसा 11 में, ॿियो मैच झिरक सिटी बमुक़ाबिला DIG स्टार जे टीमनि विच में थींदा।